तो बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ़ चयो आहे त जेकॾहिं ॻाल्हियूं थियूं त भारत सां टिनि नुक़्तनि ते ॻाल्हियूं थींदियूं। कश्मीर, पाणी ऐं दहशतगर्दी ते ॻाल्हियूं थियणु घुरिजनि। संदसि चवणु हो त दहशतगर्दी 20 खां 30 सालनि खां थी रही आहे। हीअ अहम ख़बर आहे जेका अवां सां शेयर करे रहिया आहियूं त बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ़ चयो आहे त जेकॾहिं ॻाल्हियूं थियूं त भारत सां टिनि नुक़्तनि ते ॻाल्हियूं थींदियूं। कश्मीर, पाणी ऐं दहशतगर्दी ते ॻाल्हियूं थियणु घुरिजनि। संदसि चवणु हो त दहशतगर्दी 20 खां 30 सालनि खां थी रही आहे। अवां खे आगाह कंदा हलूं हिन अहम ख़बर जे हवाले सां त बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ़ चयो आहे त जेकॾहिं ॻाल्हियूं थियूं त भारत सां टिनि नुक़्तनि ते ॻाल्हियूं थींदियूं। कश्मीर, पाणी ऐं दहशतगर्दी ते ॻाल्हियूं थियणु घुरिजनि। संदसि चवणु हो त दहशतगर्दी 20 खां 30 सालनि खां थी रही आहे। अवां खे आगाह कंदा हलूं हिन अहम ख़बर जे हवाले सां त बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ़ चयो आहे त जेकॾहिं ॻाल्हियूं थियूं त भारत सां टिनि नुक़्तनि ते ॻाल्हियूं थींदियूं। कश्मीर, पाणी ऐं दहशतगर्दी जे ते ॻाल्हियूं थियणु घुरिजनि। संदसि चवणु हो त दहशतगर्दी 20 खां 30 सालनि खां थी रही आहे। अवां खे आगाह कंदा हलूं हिन अहम ख़बर जे हवाले सां त बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ़ चयो आहे त जेकॾहिं ॻाल्हियूं थियूं त भारत सां